की उमर खां अब्दुल गफ्फार भुट्टो की रिपोर्ट मुताबिक पीपीए अगवान से तारिक अली शाह नामवर सहाफ़ी अमीन यूसुफ सही प्रेस क्लब डिस्ट्रिक्ट ईस्ट कराची जे साल 2025 जे चूंडियल बाडीअ जे उहिदेदारनि जे मान में ज़िले सेंट्रल बिफर ज़ोन में पंहिंजी रहाइशगाह ते आजाणे वारी तक़रीब रखी वई। आजाणे वारी कोठायल तक़रीब में पीपीए अगवान सैयद तारिक अली शाह जीलानी तरफ़ां सहाफ़िन खे अजरक उठाए। उन मौक़े ते तारिक अली शाह जीलानी सहाफ़िन जे मान में ॾिनल आजाणे वारी तक़रीब में ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़त तमामु अज़ीम पेशो आहे, जंहिंखे जेकॾहिं सहाफ़ी सचाई जे बुनियाद ते पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाईंदा अचनि त तमामु वॾियूं तब्दीलियूं अची वेंदियूं आहिनि। सहाफ़िन खे पंहिंजे सिफ़नि में बहितरी आणण जी ज़रूरत आहे, छाकाणि जो उन्हनि जो मुआशिरे अंदरि तमामु वॾो किरदारु आहे, जिन जे कलम ज़रिए बहितर तब्दीलियूं अची वेंदियूं आहिनि। अहिड़ा सचा सहाफ़ी हिन क़ौम जो तमामु वॾो सरमायो आहिनि, जेकी पंहिंजी जान जी परवाह न कंदे हक़ सच लिखंदा रहनि था। उन मौक़े ते नामवर सहाफ़ी अमीन यूसुफ ज़ई प्रेस क्लब डिस्ट्रिक्ट ईस्ट कराची जे सदर कोस बुघियो ख़िताब कंदे चयो त पंहिंजे कलम सां सचा रहंदड़ सहाफ़ीन शहादत माणियूं, मगर हक़ सच लिखण खां कॾहिं बि न कीॿायो। रियासत सहाफ़िन खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल तौर ते नाकाम बणिजी वई आहे, मगर उन जे बावजूदि सहाफ़ी पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सचाई जी बुनियाद ते निभाईंदा अचनि था। हुननि चयो त पंहिंजे कलम वसीले ॾाढ ज़ुल्म जो शिकार थींदड़ माण्हू तोड़े अवाम जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ पंहिंजे कलम जो सचाई इस्तेमालु कंदा रहंदासीं।